इस्लाम खान मार विड़ियो आहे जेके ॿिया वंगारू माण्हू आहिनि गाड़ी भरिया आहिनि ऐं जेको असांखे ज़ख़्मी मुंहिंजे भाउ खे मूंखे मुंहिंजे सौट खे ज़ख़्मी कयो अथसि ऐं अॼु जेको आहे असां हाज़िरी ते आया आहियूं असां ॿाहिरि निकिता आहियूं असांखे जेको आहे ज़ख़्मी कयो अथसि धके अथसि रेफरेंस ते धके अथसि हाज़िरी ते जेको हिकु जवाबदार आहे ऐं दहशतगर्दी करे थो 100 माण्हू उठी कोर्ट जे ॿाहिरां कहिड़ो इंसाफ़ आहे कहिड़ो कानून आहे झंगल जो कानून आहे हिते बिलनि जो कानून आहे ॿुधण वारो कोन्हे ग़रीबनि जी मीरपुर माथिलो में कानून जो खौफ़ ख़त्म अदालत आॾो क्लासनि कोफ़ खणी हमलो सूबाई वज़ीर मोहम्मद बख्श मर जे मामे ताक़त जे नशे में कानून जा बखिया उॾाड़े छॾिया। सूबाई वज़ीर मोहम्मद बख्श मर जे मामे इस्लाम मर अदालत ॿाहिरियां पंहिंजे मुखालफ़नि खे तशदद जो निशानो बणाए रातोरात करे छॾियो। अल्ताफ़ सुमरो ऐं मोहम्मद बख्श सुमरो ज़ख़्मी हालत में अस्पताल मुंतक़िल। ज़ख़्मी मोहम्मद बख्श सुमरो चयो त हाज़ुरी बाद जीअं ई ॿाहिरि निकितासीं त इस्लाम मर जे माण्हुनि अदालत ॿाहिरियां क्लासनि कोफ़ जा बटाया केस तां हथ खणण लाइ धमकियूं ॾेई तशदद कयो वियो। इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ फ़राहम करण जो मुतालबो कुझु ॾींहं अॻु साॻियनि ॻोठाणनि मथां सूबाई वज़ीर मोहम्मद बख्श मर जे मामे इस्लाम मर हमिलो करे मथनि गाॾी चाढ़ी हुई। अदालत नोटिस वठंदे ASP खे तलब करे वरितो। ASP मोहम्मद अली अदालत में पेश थी ख़ातिरी कराई त FIR दाख़िल करे जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। पार्लियामेंट कानून साज़ी जोॻो किरदारु अदा न करे सघी आहे। फौजी अदालतुनि में सिविलियंस जे ट्रायल जे फ़ैसिले ख़िलाफ़ इंट्रा कोर्ट अपील ते ॿुधणी दौरान बहस। सुप्रीम कोर्ट में जस्टिस अमीरुद्दीन खान जी सरबराही में 7 रुकनी आइनी बेंच मिलिट्री कोर्ट्स केस जी ॿुधणी हलाई। सलमान अकरम पारां रिफॉर्म्स ऑर्डिनेंस कालदम करार ॾियण वारे फ़ैसिले जो हवालो जस्टिस मोहम्मद अली मज़हर पुछाणो कयो त अदालती फ़ैसिलनि में जेका निशानदी कई पई छा उन ते कानून साज़ी थी, जंहिं ते जस्टिस जमाल मंदोखिल चयो त पार्लियामेंट ख़बर नाहे कहिड़नि कमनि में लॻल आहे। जेका ॻाल्हि तव्हां हिते करे रहिया आहियो उहा पार्लियामेंट खे करणी आहे। जस्टिस अज़हर नज़र रिज़वी चयो त 9 में वाक़िअनि जा फुटेज TV चैनल ते हलिया। कोर कमांडर हाउस में हिकिड़ी भञ ड्रा कई वई। अॼुकल्ह बाहियूं ॾियणु ऐं भञ ड्रा करणु हिकु फैशन बणिजी वियो आहे। बांग्लादेश में बि ईअं थियो। जस्टिस जमाल मंदोखिल चयो त कंहिं आम शहरी जे घर में घिरण बि ॾोह आहे, पर हिते इदारनि ते हमला कया विया। CSS 2024 जा नतीजा जारी करण खां अॻु वरी नओं इम्तिहान वठण ख़िलाफ़ इस्लामाबाद हाई कोर्ट में ॿुधणी। फेडरल पब्लिक सर्विस कमीशन जो चेयरमैन लेफ्टिनेंट जनरल रिटायर्ड अख्तर नवाज़ सती अदालत में पेश। चेयरमैन APSC चयो त मुंहिंजे ज्वाइन करण खां अॻु CSS 2025 जो ऐलान थी चुको हो। जेकॾहिं 2025 जो इम्तिहान मुलतवी कयो वियो त पोइ केतिरनि ई सालनि जो शेड्यूल मुतासिर थींदो। इम्तिहान मुलतवी थियो त ईंदड़ साल इम्तिहाननि में हिसो वठंदड़ शागिर्द मुतासिर थींदा। हिन भेरे स्पेशल CSS इम्तिहान वरितो वियो। उन करे नतीजनि में कुझु महीननि जी देरि थी। दरख़्वास्त रद्द कई वञे त जीअं असीं इम्तिहान वठी सघूं। चेयरमैन APSC इस्तदा जस्टिस मोहसिन अख्तर कयानी सवाल कयो त छा कॾहिं ईअं थियो आहे त नए इम्तिहान खां पोइ इम्तिहान जा नतीजा निकिता हुजनि, जंहिं ते चेयरमैन जवाबु ॾिनो त न ईअं कॾहिं बि नाहे थियो। जस्टिस मोहसिन अख्तर कयानी चयो त ॿुधायो वञे त CSS इम्तिहान ते केतिरो ख़र्चु अचे थो। एडिशनल अटॉर्नी जनरल मुनवर इक़बाल जवाबु ॾिनो त कानून APSC खे इजाज़त ॾिए थो त जेकॾहिं हिकु इम्तिहान जा नतीजा न अचनि त ॿियो इम्तिहान वठी सघिजे थो। 15 फ़रवरी खां इम्तिहान शुरू थी रहिया आहिनि। जस्टिस मोहसिन अख्तर कयानी चयो त रिज़ल्ट न अचे तॾहिं बि इम्तिहान ॾींदा रहो। 2026 में ॾियो त 2027 में बि। जेकॾहिं 15 ॾींहं अॻु नतीजा ज़ाहिर करे छॾियो हा त ही शागिर्द हिते अची न बीहनि हा। घणा ॼणा खणी विया आहिनि? 9 ॼणा खणी विया आहिनि। हे अॻ में हुया, असां थोरो पोइते वियासीं। हिकिड़ो मुंहिंजो भाउ भॼी आयो आहे वलीदाद, दीदार नालो आहे, हिकु जो चाचड़ हिकु रमज़ान आहे, हिकु अजय नालो आहे, हिकु जो सोहेल। 7 करोड़ जानी 2 चाचड़ आहिनि। हथियार 15 ॼणा हुया, 3 लठनि में। हिकु बंदो कोई औरती असुल खणी आहिनि। गरीब करापुर शहर में वेठल आहियूं। शबीर खान जे क़ुरान खां शबीर खान जे पीर जे बाबा कथे गांव ने खत्म कई वञे। न असां मिस्किन खे मारे बंद ते कुचल कयो वेंदा। असां जिंद छॾायो जिंद छॾायो संभाल कयूं शहर में वेठल शबीर खान खां पी ले शबीर खान जे क़ुरान खणी वञो। रोड फसायो बाबा असां गरीब असां जान मिस्किननि जी
करमपुर वासी नवपुर त कचे मां अगवा धड़ेलनि वीडियो भी वायरल करे छॾी। नापुरकोट थाणे जी हद कचे में काठियूं कढ़ंदा वियल नवपुरतनि खे हथियारबंद डकबंद वटां अगवा करे विया। अगवा थियलनि में दीदार मलिक, निज़ाम हज़ारो, हुज़ूर बख्श, इमाम बख्श, हफ़ीज़ मलिक, सुहेल शेख, रमज़ान ऐं जुमो चाचड़ शामिल। मुगबी पुरतनि जे घरनि में कोराम मची वियो। मुगबी पुरतनि जे वाठनि जो चवणु आहे त ग़रीब आहियूं, कचे मां काठियूं करे गॾनि ते खणी शहर में विकिरो करे गुज़ारो कंदा आहियूं। धड़ेलनि मुगबी जी बाज़ियाबी एवज़ कचे में ऑपरेशन बंदि करण जो मुतालबो करे छॾियो। धड़ेलनि वीडियो बयान में चयो आहे त कचे में ड्रोन ऑपरेशन बंदि थियण ताईं मुगबियुनि खे न छॾींदासीं। PTI बानी जे शहन ऐं बुशरा बीबी जे हिक केस में उबूरी ज़मानतुनि में वाद। इस्लामाबाद जे सेशन कोर्ट में ज़मानतुनि जी दरख़्वास्तुनि ते ॿुधणी थी। अदालत PTI बानी जे शहन केसिस ऐं संदसि घरवारी बुशरा बीबी जे हिक केस में उबूरी ज़मानत में 25 फेबरवरी ताईं वाद करे छॾी। इस्लामाबाद सेशन कोर्ट जे जज अफ़ज़ल मजोका रिमार्क्स ॾींदे चयो त आउं हिन ई महीने केस जी ज़मानतुनि वारियुनि दरख़्वास्तुनि ते फ़ैसिला कंदुसि, उन करे वकील पंहिंजा दलील मुकमल करे वठनि। ऐं कराची में हेवी ट्रैफिक पीक आवर्स में हली रही आहे। रुगो हलंदड़ महीने में 74 शहरी डंपर्स जे टकर में हयाती विञाए वेठा। सिंध हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल। चीफ सेक्रेटरी IG सिंध ऐं DIG ट्रैफिक खे धुर बणाए वियो। बैरिस्टर हसन खान दरख़्वास्त में ॼाणायो त कराची में हेवी ट्रैफिक पीक आवर्स में हली रही आहे। डंपर रोज़ानो शहरनि खे मारे हलिया वञनि था। रुगो हलंदड़ महीने में 74 शहरी फ़ौत थिया आहिनि। हिकु साल दौरान हादसनि में 8000 खां वधीक शहरी ज़ख़्मी थिया। हेवी ट्रैफिक जा ड्राइवर अक्सर नशे जा आदी हूंदा आहिनि। अदालती हुकुम बावजूदि हादसा न रुकिया त एहतिजाज कंदासीं।